तने शरीयत फरमाए थी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि जे अंदरि हिकिड़ा हेठियां जेके माण्हू आहिनि उनखे ॾिसंदा कयो। यानी जेकॾहिं तव्हांखे दुनिया वारे मामले जे अंदरि दुनियादारी खे ॾिसणो आहे त पाण खां हेठे माण्हू खे ॾिसो। जेकॾहिं तव्हांखे दीन वारो मामिलो ॾिसणो आहे त पाण खां मथे वारे माण्हू खे ॾिसो। छो त जेकॾहिं तव्हांखे दीनदार दुनिया जे अंदरि पाण खां मथे माण्हू खे ॾिसंदो त तव्हांजे अंदरि बि दुनिया जी हिर्स पैदा थी वेंदी। मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हांखे अल्लाह तबारक व तआला मोटर साइकिल ॾिनी आहे त तव्हां साइकिल वारे जी तरफ़ तवजो कयो। भाई साइकिल वारो तो पंहिंजा पेर लॻाए थो, अल्लाह जी महिरबानी आहे मां हिन में ढुकड़ो तेल जो विझी करे पेर मुंहिंजा मथे आहिनि, मां हेॾी तकलीफ़ ऐं मुशक़त नथो कयां। अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे हुनखे साइकिल अता फरमाई, मूंखे मोटर साइकिल ॾिनई। जॾहिं पाण खां हेठे माण्हू खे ॾिसंदव तव्हांजे अंदरि शुक्र वारो मादो पवंदो। असां वटि मामिलो बरक्स आहे, असां दुनिया जे मामले जे अंदरि छा था कयूं, पाण खां मथे माण्हू ॾे ॾिसूं था। माना मोटर साइकिल आहे, फिलाणो जेको मुंहिंजो चाचे जो पुटु आहे उन वटि त कार आहे, अल्लाह साईं मां वटि मोटर साइकिल आहे। हाणे नाशुक्री जो सबबु पैदा थियो। इन जे करे शरीयत चवे थी दुनिया जे मामले जे अंदरि पाण खां हेठे माण्हू जी तरफ़ तवजो कंदे त तोखे ख़ुदा शुक्र जी नेमत अता फरमाई। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जेकॾहिं अल्लाह साईं तोखे अखि ॾिनी आहे त हाणे तूं नाबीन जी तरफ़ तवजो कर। रब तुंहिंजो शुक्र आहे तूं मूंखे अखि ॾिनी आहे, मां उन सां हर शइ ॾिसां थो। हीउ नाबीन वीचारो पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारींदो? तो में ॻाल्हाइण जी ताक़त आहे, तूं गूंगे जी तरफ़ तवजो कर। जंहिंखे ॻाल्हाइण जी सघ ऐं ताक़त कान्हे का, उहो पंहिंजी ज़िंदगी कीअं बसर ऐं गुज़र सफ़र करे थो पियो। अल्लाह साईं तोखे कन ॾिना, हाणे इहो हेठियो माण्हू जेको आहे जंहिंमें कन जे ॿुधण जी ताक़त कान्हे का, उन ॾे जॾहिं तूं गौर ऐं फ़िक्र कंदे तॾहिं तोखे ख़ुदा जी नेमतुनि जो शुक्र करण जो जज़्बो दिलि जे अंदरि पैदा थींदो त भई इहे जेको फिलाणो माण्हू आहे उन में ॿुधण जी ताक़त कंहिं क़िस्म जी न आहे। अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे तूं मूंखे ॿुधण जी ताक़त ॾिनी आहे। फिलाणो माण्हू ॾिसण खां क़ासिर आहे, रब तुंहिंजो शुक्र आहे तो मूंखे अखियूं ॾिनियूं जंहिंजे अंदरि ताक़त अता फरमाई आहे। ऐं शरीयत फरमाए थी इबादत जे अंदरि पाण खां मथे माण्हू ॾे ॾिसो। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? इबादत जे अंदरि छा कयो, पाण खां मथे माण्हू। मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हां सिपारो क़ुर शरीफ़ जो पढ़ो था, हा तव्हां जेकॾहिं इबादत जे अंदरि घणाई वारे जी तरफ़ तवजो कंदव त पोइ तव्हांखे जेको आहे पंहिंजो ॻाल्हि सां। ऐं असां वरी छा कंदा आहियूं, इबादत जे अंदरि असांजो बरअक्स मामिलो हूंदो आहे। इबादत जे अंदरि असांजो मामिलो छा हूंदो आहे? बरअक्स मामिलो हूंदो आहे। असां निमाज़ पढ़ी करे बसि ईअं सम्झंदा आहियूं त असां जन्नत जा हक़दार आहियूं, असां इन शइ जी तरफ़ कंहिं बि क़िस्म जो न। शरीयत फरमाए थी इबादत जंहिं शइ में हिर्स करिणो आहे उन में असां हिर्स कयूं कोन था, जंहिं शइ में हिर्स करिणो न आहे उन शइ में असां हिर्स कयूं था। बाबा असां हिर्स जंहिं में कयूं था उनजो नालो आहे दुनिया। हिन दुनिया जी हैसियत ख़ुदा जे आॾो छा आहे? मख जे पर जे बराबरि बि सॼी दुनिया जी हैसियत अलाह जे आॾो न आहे। छो त हीअ दाइमी शइ आहे ई कोन न, हीअ हक़ीक़ी शइ आहे कोन, हीअ शइ आरज़ी आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे मां हिकिड़ो नंढड़ो तव्हांखे मिसाल ॾियां। हिकिड़ो माण्हू आहे, हुनखे घुराए करे चवंदा बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, हीअ जाइ आहे पर आहे पुराणी, हीअ जाइ आहे पर आहे छा? पुराणी जाइ आहे। हाणे ॻाल्हि हीअ आहे, हीअ जाइ ॿ ॻाल्हियूं आहिनि। हीअ जाइ तूं वठे तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर 2 महीननि खां पोइ हीअ जाइ असां तोखां वापसि वठंदासीं, पर इहो आहे त हीअ जाइ हाणे तोखे जल्दी ॾेई छॾींदासीं। अच्छा, उन माण्हू खे चओ ॿी आहे, हिन खां बि बहितरीन ऐं फर्स्ट क्लास जाइ आहे, उहा हमेशह तोखे मिलंदी, पर यार तोखे उहा 2 महीननि खां पोइ मिलंदी। हाणे तोखे कहिड़ी जाइ खपे? हीअ पुराणी जाइ जेका इहा वठंदे, या 2 महीननि खां पोइ अञा वरी वधीक जेका 0 मीटर जाइ आहे उहा वठंदे? हाणे तव्हां पंहिंजे अकुल सां सोचे करे ॿुधायो इहो इंसान खे कहिड़ी जाइ खणणु खपे? हीअ पुराणी जेका अॻुवाट मिलेसि उहा, या जेका नई मिलेसि हमेशह वारी? अकुल जी तक़ाज़ा इहा आहे, हिकु त हीअ जाइ पुराणी आहे, जल्दी बोसीदा थी वेंदी। 2 नंबर जी ॻाल्हि इहा त इहा आरज़ी आहे, 2 महीननि खां पोइ वरी मालिक साॻियो ई वापसि वठंदो। जाइ भली जेका आहे उहा कहिड़ी आहे? जेका नई मिलंदड़ हमेशह जे लाइ जेका मिलंदसि उहा हुनजे कम जी आहे। त अकुलमंद माण्हू चवंदो आहे ठहियो भली मां 2 महीना सब्र कंदुमि, पर मूंखे नई जाइ खपे जेका हमेशह मुंहिंजे हवाले थींदी। त ख़ुदा फरमाए थो हिन दुनिया जे कम जे अंदरि तव्हां पंहिंजी अकुल दौड़ाए करे हमेशह वारी जाइ वठण जे लाइ तयारु आहियो त पोइ इहा दुनिया आरज़ी आहे, हमेशह जो घर आख़िरत आहे। पोइ हिन दुनिया खे तव्हां तरजीह छो ॾिनी आहे आख़िरत जे घर जे मथां?